अली हालाणी मां माजिद साहिल जी रिपोर्ट मुताबिक़ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी रक़म मां डिवाइस होल्डर सरेआम कटौती करे रहिया आहिनि, पर पुलिस समेत इंतज़ामिया लापरवाही जे करे हज़ारनि जी तादाद में औरतूं परेशान। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल हालाणी में क़ाइम सेंटर ते डिवाइस होल्डर सरेआम कटौती करे रहिया आहिनि। डिवाइस फ्रेंचाइज़र जे इंचार्ज बिलाल अरई पारां डिवाइस होल्डरनि खे हिदायतूं ॾिनियूं आहिनि त काफ़ी फ़ी कार्ड ते 1000 खां 1500 कटौती कई वञे, जंहिं ते डिवाइस होल्डरनि पंहिंजा एजेंट मुक़ररु करे छॾिया आहिनि जेके मुस्तहिक़ औरतुनि जी रक़म मां कटौती कनि पिया। मुस्तहिक़ औरतुनि जी रक़म मां कटौती ख़िलाफ़ औरत एहतजाज कंदे चयो त डिवाइस माफ़िया मुस्तहिक़ औरतुनि जी रक़म मां 1000 खां 1500 कटौती करे रहिया आहिनि। केरु दाह ॿुधण वारो नाहे। डिवाइस होल्डर पुलिस समेत इंतज़ामी अमलदारनि खे पैसा ॾेई सरेआम कटौती करे रहिया आहिनि। हुननि जो वधीक चवणु हो त असांखे रुलाए पियो वञे, मनपसंद माण्हुनि जा कार्ड चेक करे उन्हनि खे रक़म ॿाहिरां ई ॾिनी पई वञे। डिवाइस होल्डरनि ज़ुल्म करे रहिया आहिनि। नोटिस वठी कटौती कंदड़नि ख़िलाफ़ क़दम खंयो वञे।